पुल भरिसां ॻोठ घमर ख़ान बंगलाणी में संग ॾियण खां इनकार था वनवा में वेठल नारी क़त्ल थी वई आहे। जवाबदारनि गोलियूं हणी जन्नत ख़ातून बंगलाणी खे क़त्ल करे छॾियो। लाश तहलके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नारी जी अमड़ हसीना ख़ातून जो चवणु आहे त ज़ाहिद बंगलाणी धीउ जो संग घुरियो न ॾियण तां मुंहिंजी धीउ खे क़त्ल कयो वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त ठुल भरिसां ॻोठ घमर ख़ान बंगलाणी में संग न ॾियण खां इनकार ते वनवा में वेठल नारी क़त्ल थी वई आहे। जवाबदारनि गोलियूं हणी जन्नत ख़ातून बंगलाणी खे क़त्ल करे छॾियो। लाश तहलके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नारी जी अमड़ हसीना ख़ातून जो चवणु आहे त ज़ाहिद बंगलाणी धीउ जो संग घुरियो न ॾियण तां मुंहिंजी धीउ खे क़त्ल कयो आहे। ठुल भरिसां ॻोठ घमर ख़ान बंगलाणी में संग ॾियण खां इनकार तां वनवा में वेठल नारी क़त्ल थी वई आहे। जवाबदारनि गोलियूं हणी जन्नत ख़ातून बंगलाणी खे क़त्ल करे छॾियो। लाश तहलके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नारी जी अमड़ हसीना ख़ातून जो चवणु आहे त ज़ाहिद बंगलाणी धीउ जो संग घुरियो न ॾियण तां मुंहिंजी धीउ खे क़त्ल कयो वियो आहे।